औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़लअल्लक तारिकुम बअद मा यूहा इलैका व ज़ाइकुम बिही सदरुका अन यक़ूलू लौला उन्ज़िला अलैहि कन्ज़ुन औ जाअ मअहू मलक इन्नमा अंत नज़ीर वल्लाहु अला कुल्लि शैइन वकील। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन आयत में अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हिकु तसल्ली ऐं दिलजोई ॾिनी आहे। जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जे मुशरिकनि खे तौहीद सम्झाईंदा हुआ ऐं इनखे शिरक खां परे करण जी कोशिशि कंदा हुआ ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जे मुशरिकनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदा त सिर्फ़ु इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात आहे, अव्हां जे तवाफ़ जे लाइक़ु, अव्हां जी दुआ जे लाइक़ु, जिस्मानी इबादतुनि जे लाइक़ु, ज़बानी इबादतुनि जे लाइक़ु ऐं माली इबादतुनि जी मुस्तहिक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु अल्लाह ताला जी ज़ात आहे। हाजत रवा भी अल्लाह ताला जी ज़ात आहे, मुश्किल कुशा भी अल्लाह ताला जी ज़ात आहे, शिफ़ा जी मालिक ऐं बीमारी जो मालिक, नफ़े ऐं नुक़सान जो मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई अल्लाह ताला जी ज़ात आहे। त मके जे मुशरिकनि खे इहा ॻाल्हि पसंदि न ईंदी हुई। मके जे मुशरिकनि खे इहा ॻाल्हि तमामु घणी तकलीफ़ ॾींदी हुई ऐं मके जा मुशरिक चवंदा हुआ त इहा ॻाल्हि असांखे अजीब लॻे थी जो तूं एतिरनि इलाहनि खे ऐं एतिरनि महबूदनि खे हिकिड़े अलाह जे अंदरि जमो करे थो। छा हिकु अलाह इहे समूरा कम करे सघे थो? जो हिकु अलाह हाजत रवा बि हुजे, हिकु ई अलाह मुश्किल कुशा बि हुजे, हिकु ई अलाह राज़िक़ बि हुजे ऐं हिकु ई अलाह मालिक बि हुजे ऐं समूरा नफ़े नुक़सान जो मालिक सिर्फ़ु हिकु अलाह कीअं थी सघे थो? इहा ॻाल्हि असांखे तमामु अजीब लॻे थी। ऐं मके जा मुशरिक चवंदा हुआ त तूं चवें थो त अलाह ताला हिकिड़ो आहे, हालांकि असांजा आबा ॾाॾा चई आहे त अलाह ताला यानी अलाह ताला सां गॾु ॿिया बि महबूद आहिनि त असांजा आबा ॾाॾा नऊज़ बिल्लाह माना उहे जहन्नम में वेंदा ऐं उहे ग़लति हुया ऐं तूं बाक़ी सही आहीं। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके जे मुशरिकनि जी इन ॻाल्हियुनि जे मथां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन थींदा हुया ऐं दिलगीर थींदा हुया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणी तकलीफ़ थींदी हुई त मां मके वारनि जे मुशरिकनि जी भलाई सोचां थो ऐं उनखे मां दीन वग़ैरह सेखारियां थो ऐं उनखे जहन्नम खां बचायां थो, जन्नत जे तरफ़ उनखे मां दाख़िल करणु चाहियां थो, लेकिन मके जा मुशरिक उहे आहिनि जेके मूंखे ई ग़लति चवनि था। त हिन ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमामु घणा दिलगीर थींदा हुया। हिकु दफ़े अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके वारनि खां तंग थी करे ताइफ़ जे इलाइक़े जे अंदरि विया त जीअं उहे मुंहिंजी ॻाल्हि खे मथां तस्लीम कनि। त ताइफ़ जे अंदरि ॿ वॾा सरदार हुया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वटि जॾहिं दावत ऐं तबलीग वारो सिलसिलो खणी विया, उनखे जॾहिं तौहीद जी दावत ॾिनऊं त उन्हनि बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे न मञियो ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि घटि वधि ॻाल्हायो। उन मां हिकिड़े सरदार चयो त जेकॾहिं अल्लाह ताला खे दुनिया जे अंदरि को नबी मोकिलिणो हुजे हा त मके जे अंदरि ॿ वॾा सरदार रहनि था, उन्हनि खे अल्लाह ताला नबी बणाया, उन्हनि मां हिक खे अल्लाह ताला नबूअत ॾिया। तूं त सभिनी खां वधीक ग़रीब आहे, अल्लाह ताला तोखे नबी कीअं बणायो? ऐं ॿिए काफ़र ऐं ॿिए सरदार चयो त जेकॾहिं तूं नबी आहीं ऐं मां तोखे नबी तस्लीम नथो कयां, छा अल्लाह ताला खे दुनिया जे अंदरि तोखां अलावा को ॿियो नबी न मिलियो त मां तुंहिंजे नबूअत जो इनकार कयां थो। जेकॾहिं तूं वाक़ई नबी आहीं त मुंहिंजे मथां अज़ाब अचे। नबी जी नबूअत जो इनकार उहो अज़ाब खां ख़ाली न हूंदो, लिहाज़ा मुंहिंजे मथां अज़ाब नथो अचे त मालूम थियो त तूं अल्लाह ताला जो नबी न आहीं। त मके जे मुशरिकनि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कुझु फ़रमाइशूं रखियूं ऐं कुझु मुतालबात रखिया, जंहिंजो इन आयत में अल्लाह ताला ज़िक्र फ़रमायो आहे। त उन्हनि मके जे मुशरिकनि चयो त जेकॾहिं तूं अल्लाह ताला जो नबी आहीं त लौला उन्ज़िला अलैहि कन्ज़ुन, त तोसां गॾु को खाणी हुजे न, ख़ज़ाना हुजे न। दुनिया जे अंदरि असां बादशाहनि खे ॾिसंदा आहियूं त जेकॾहिं को बादशाह वग़ैरह ईंदो आहे त उन्हनि सां गॾु प्रोटोकॉल हूंदो आहे, उनजे अॻियां पोयां पुलिस जूं गाॾियूं हूंदियूं आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि परे थियो वॾो अचे थो, गवर्नर अचे थो ऐं वज़ीर आला अचे थो। त असां तोखे ॾिसूं था त तुंहिंजो कोई प्रोटोकॉल न आहे ऐं तोसां कोई बि तुंहिंजा का महलात बि न आहिनि, बंगलात बि न आहिनि ऐं तूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीब नबी आहीं ऐं तोखे रहण जे लाइ को घर बि कान्हे। त असां कीअं तस्लीम कयूं त तूं वाक़ई अल्लाह ताला जो नबी आहीं? ऐं मके जे मुशरिकनि इहो बि मुतालबो रखियो त औ जाअ मअहू मलकुन, यानी तोसां गॾु को फ़रिश्तो हुजे, को मलाइक हुजे जेको असांखे ॿुधाए त हीउ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जो नबी आहे। लिहाज़ा हिन ॻाल्हि जी हिन जी तव्हां दावत खे तस्लीम कयो, हिन जी ॻाल्हि खे तव्हां तस्लीम कयो। त मके जा मुशरिक चवनि पिया त तो वटि न दुनियावी तरक़ी आहे ऐं न ई तो वटि का रूहानी तरक़ी आहे जो असां तोखे नबी बणण जे लाइ ऐं नबी मञण जे लाइ असां तोखे तस्लीम कयूं। लिहाज़ा तूं इन ॿिनि ॻाल्हियुनि खां ख़ाली आहीं त असां तोखे कीअं चऊं त तूं वाक़ई अल्लाह ताला जो नबी आहे? त हिन ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणी तकलीफ़ थी त मां उनजो भलाई सोचां थो, लेकिन उहे मूंखे घटि वधि ॻाल्हाइनि था। त दुनिया जे अंदरि जेकॾहिं औलाद परेशान हूंदी आहे ऐं औलाद दिलगीर हूंदी आहे, गमगीन हूंदी आहे त उनखे वालदेन सम्झाईंदा आहिनि ऐं वालदेन परचाईंदा आहिनि। जेकॾहिं दुनिया जे अंदरि शागिर्दु रोईंदो आहे त उनखे उस्तादु परचाईंदो आहे
ऐं दुनिया जे अंदरि जेकॾहिं को मुरीद परेशान हूंदो आहे त उनखे उनजो मुर्शिद हथ त ॾींदो आहे, लेकिन अल्लाह ताला जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदरि जेकॾहिं परेशान हूंदा ऐं दिलगीर हूंदा ऐं गमगीन हूंदा त अल्लाह ताला आसमाननि वारो ख़ुदा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे तसली ॾेई करे मोकिलींदो। त हिन आयत में बि उन तसली जो ज़िक्र आहे। फरमाई फलअल्लका तारिकुम बअद मा यूहा इलैक, त हे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शायदि के तूं मुंहिंजे वही जो बाज़ हिसो छॾणु चाहें थो, यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शायदि दिलि जे अंदरि इहो सोचो त मां मके जे मुशरिकनि खे तौहीद जे मथां सख़्ती कयां थो ऐं उनजे बुतनि खे घटि वधि ॻाल्हायां थो, त इहो जेको उनजो अक़ीदो आहे उनजे ख़िलाफ़ु मां आहियां, त शायदि उहे मूंखे इन जे करे तमामु वधीक तकलीफ़ पहुचाइनि था ऐं उनजे करे उहे मुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम नथा करनि। त शायदि जेकॾहिं मां उन्हनि सां कुझु सुलो कयां या उन्हनि सां कुझु मां नरमी कयां इन तौहीद जे मामले में या शिरक जे मामले में, मां उनजे बुतनि खे घटि वधि न ॻाल्हायां, उनजे मां अबनि ॾाॾनि खे घटि वधि न ॻाल्हायां, त थी सघे थो मामिलो सही थी वञे। त अल्लाह पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बावर करायो त ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शायदि के तूं मुंहिंजे वही जो बाज़ हिसो छॾणु चाहें थो, वज़ाइकुम बि सदरुक, ऐं मके जे काफ़रनि जी ॻाल्हियुनि जे ॿुधण जे करे ऐं उन्हनि जे इल्ज़ामनि जे करे तुंहिंजो सीनो मुबारक तंग थी चुको आहे। ऐं यक़ूलू लौला उनज़िल अलैहि कंज़ुन, त मकी वारा काफ़िर चवनि था त तुंहिंजे मथां को ख़ज़ानो नाज़िल थिए हा या तोसां गॾु को फ़रिश्तो हुजे या त पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम कयूं हा। इन्नमा अंत नज़ीर, त अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमायो त तुंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे त तूं नज़ीर करे मोकिलियो, यानी दुनिया जे अंदरि काफ़रनि खे ॾुॼाइण लाइ ऐं मुजरिमनि खे ख़बरदार करण जे लाइ मोकिलियो वियो आहे। तुंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा तूं पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कर। वल्लाहु अला कुल्लि शैइन वकील, ऐं अल्लाह ताला हर शइ जे मथां कारसाज़ आहे, हर शइ खे संभालींदड़ ऐं हर शइ नफ़ो नुक़सान जो मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात आहे। अव्हांखे जेका ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे तव्हां उन ज़िम्मेवारी खे पूरो कयो ऐं तव्हां माण्हुनि खे नफ़े ऐं नुक़सान वारी ॻाल्हि ॿुधायो, माण्हुनि खे तौहीद ऐं शिरक सम्झायो। बाक़ी जेको न मञींदो उहा उनजी मर्ज़ी आहे। इंसान खे दुनिया जे अंदरि बाख़्तियार करे मोकिलियो वियो आहे। अल्लाह ताला इंसान खे सख़्ती न आहे कई त तूं सिर्फ़ु इस्लाम आण या तूं सिर्फ़ु मुशरिक रहो, बल्कि अल्लाह ताला इंसान खे दुनिया में इख़्तियार ॾिनो आहे त हीअ सही राह आहे ऐं हीअ ग़लति राह आहे। तव्हां माण्हुनि खे वञी करे सही ऐं ग़लति ॻाल्हि ॿुधायो, बाक़ी इंसान जी वधीक मर्ज़ी आहे त जेको सही ॻाल्हि खे मञे या ग़लति ॻाल्हि खे मञे। त दरअसल मुफ़सिरीन किराम फ़रमाइनि था त जेके मुशरिकनि जा मुतालबात हुआ उहे अहमकाना हुआ ऐं उहे बेअक़ली जे मथां मबनी हुआ। त उहे चवनि पिया त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खाण हुजे, यानी कि वॾा महलात हुजनि हा, बंगलात हुजनि हा, ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमीर हुजनि हा, त उहे नबूअत खे मुलूकियत यानी बादशाहत जे मथां क़यास करनि पिया। हालांकि नबूअत ऐं बादशाहत जे अंदरि तमामु वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। जेको बादशाह हूंदो आहे उन सां गॾु प्रोटोकॉल हूंदो आहे ऐं उन वटि तमामु वॾियूं खाणियूं हूंदियूं आहिनि, लेकिन जेको नबी हूंदो आहे उहो सफ़ा ग़रीब हूंदो आहे। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़रीब हुआ ऐं उहे सम्झनि पिया त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां बादशाह हुआ, त हालांकि उनजी ॻाल्हि ग़लति हुई। त हज़रत हातिम ताई जेको हिकु ईसाई हुयो ऐं सख़ात जे अंदरि तमामु वॾो मशहूरु हुयो, उनजो हिकु पुटु हुयो जंहिंजो नालो अदी बिन हातिम हुयो। त उहो पहिरियां मुशरिक हुयो ऐं ईसाई हुयो ऐं ईसाइनि जो बि पोप हुयो, यानी कि आलिम हुयो। त उनजे ज़हन जे अंदरि बि इहो हुयो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शायदि नबी न आहिनि, बल्कि उहे बादशाहत खे चाहिनि था ऐं मुल्कियत खे चाहिनि था। त उहो जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजो तमामु वॾो पुरतपाक इस्तक़बाल कयो ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे अॻिते निकिरी आया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे भाकुर पातो ऐं उनजो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु उनजे हथ मिलाए करे उनखे पंहिंजे कमरे में वठी विया ऐं पंहिंजे कमरे में जिते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मसनद हुई उनखे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उन मसनद ते विहायो। हालांकि उहो मुशरिक हुयो ऐं उहो ईसाई हुयो, लेकिन उनजे बावजूदि बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे एतिरी इज़त ॾिनी त उहो जेको ईसाई हुयो, यानी कि अदी बिन हातिम, उनजे दिलि में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त वहिजी वई ऐं उहो सम्झी वियो त वाक़ई अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी आहिनि ऐं बादशाह न आहिनि। असां बादशाहनि जी मजलिस में विया आहियूं, लेकिन उहे असां सां एतिरो घणो ॻाल्हाईंदा बि न आहिनि ऐं उहे असांजो एतिरो इस्तक़बाल बि न कंदा आहिनि ऐं न उहे असांखे एतिरी इज़त ॾींदा आहिनि ऐं न पंहिंजी मसनद ते कोई बादशाह असांखे विहाईंदो आहे। त वाक़ई अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी आहिनि। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त नबूअत जे अंदरि ऐं मुलूकियत जे अंदरि तमामु वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं मके जे मुशरिकनि जी ॿी फ़रमाइश मुतालबो हुयो त तव्हां सां गॾु को फ़रिश्तो हुजे, यानी को मलाइक हुजे जेको असांखे ॿुधाए त हीअ अल्लाह ताला जो नबी आहे ऐं तव्हां हिन जी ॻाल्हि खे तस्लीम कयो। त इहो फ़रमाइशी मुतालबो जेकॾहिं अल्लाह ताला काफ़रनि जो पूरो बि करे हा त ऐं उन सूरत में जेकॾहिं मके जा काफ़र ईमान न आणनि हा त उन्हनि जी पूरी जी पूरी बस्ती हलाक थी वञे हा ऐं उहे पूरे जा पूरा तबाह थी वञनि हा। छाजे करे त अल्लाह ताला जो इहो क़ानून रहियो आहे, ज़ाब्तो रहियो आहे त पोइ क़ौमुनि जे अंदरि जंहिं बि अल्लाह जे नबी खां फ़रमाइशी मौजूज़ो तलब कयो आहे ऐं उनजे मथां जेकॾहिं उन्हनि ईमान न आंदो आहे त अल्लाह ताला उन समूरनि खे हलाक करे छॾियो आहे। त जेकॾहिं
मके जे मुशरिक भी इन फरमाइशी मुअजिज़े खां बाद में ईमान न आणनि त उहे तबाह बर्बाद थी वञनि। अल्लाह ताला इहो न चाहे पियो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ईअं ई ख़तमु थी वञे जीअं पहिरियनि नबियुनि जा नसुल ख़तमु थी विया। इन्नमा अंत नज़ीर त अल्लाह ताला फरमाए त अवां सिर्फ़ु ॾियारींदड़ आहियो ऐं अवां जो कमु सिर्फ़ु माण्हुनि खे सही ऐं बुरे ॻाल्हि जी तमीज़ करणु सेखारणु आहे। बाक़ी हर माण्हू जी मर्ज़ी आहे उहो सही ॻाल्हि खे तस्लीम करे या ग़लति खे तस्लीम करे। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़ अता।